चिनासी नवा के अफ़सोसनाक ख़बर ईंदा हलूं। करमपुर में बिजाराणी ऐं तेगियाणी बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ मेड़ मिंथ काफ़िलो बिजाराणी सरदार वटि पहुतो आहे। सरदार महबूब अली बिजाराणी खूनी तकरार ख़त्म करण जी हामी भरी आहे ऐं भरपूर सहकार जी ख़ातिरी पिणु कराई आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं, 10 सालनि खां हलंदड़ खूनी तकरार में ॿिन्ही धुरियुनि जा हिन महल ताईं 48 माण्हू मारिजी चुका आहिनि। अव्हांखे आगाह कंदा हलूं, अहम ख़बर ॾियूं पिया। करमपुर में बिजाराणी ऐं तेगियाणी बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ मेड़ मिंथ काफ़िलो बिजाराणी सरदार वटि पहुची वियो आहे। सरदार महबूब अली बिजाराणी खूनी तकरार ख़त्म करण जी हामी भरे ऐं भरपूर सहकार जी ख़ातिरी कराई आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं त 10 सालनि खां हलंदड़ खूनी तकरार में ॿिन्ही धुरियुनि जा हिन महल ताईं 48 माण्हू मारिजी चुका आहिनि। करमपुर में बिजाराणी ऐं तेगियाणी बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ मेड़ मिंथ काफ़िलो बिजाराणी सरदार वटि पहुतो आहे। सरदार महबूब अली बिजाराणी खूनी तकरार ख़त्म करण जी हामी भरी ऐं भरपूर सहकार जी ख़ातिरी पिणु कराई। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। 10 सालनि खां हलंदड़ खूनी तकरार में ॿिन्ही धुरियुनि जा हिन महिल ताईं 48 माण्हू मारिजी चुका आहिनि। चिनासी नवा खे आगाह कयूं पिया त करमपुर में बिजाराणी ऐं तेगियाणी बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ मेड़ मिंथ काफ़िलो बिजाराणी सरदार वटि पहुतो आहे। इन हवाले सां करमपुर खां धरती टीवी जो न्यूज़ रिपोर्टर अमित कुमार लाइन ते मौजूदु आहे। जी अमित कुमार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, करमपुर बिजाराणी ऐं तेगियाणी बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार ख़त्म करण लाइ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॻुवान मेड़ मिंथ काफ़िले जी सूरत में बिजाराणी सरदार वटि पहुता आहिनि। खंडकोट मां मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॻुवान, वकील, सहाफ़ी ऐं सियासी समाजी अॻुवान ऐं इलाइक़े जा चङा मुर्द काफ़िले जी सूरत में करमपुर पहुता। मेड़ मिंथ काफ़िले में शामिल अॻुवान वकील अब्दुल गनी बिजाराणी, एसयूपी अॻुवान ज़रीद बिजाराणी, मीर इक़बाल अहमद बिजाराणी, मौलवी अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी, जेयू अॻुवान जमालदीन ओगाई ऐं ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि सरदार महबूब अली बिजाराणी सां मुलाक़ात करे खूनी तकरार ख़त्म करण जी अपील कई। मेड़ मिंथ काफ़िले में शामिल अॻुवाननि जो चवणु हो त 10 सालनि खां हलंदड़ बिजाराणी तेगियाणी तकरार में ॿिन्ही धुरियुनि जा 48 माण्हू मारिजी चुका आहिनि। इंतिज़ामिया को बि किरदारु अदा न पई करे। बेगुनाह इंसाननि जो खून वही रहियो आहे। तहरीक हलाए रहिया आहियूं। बिजाराणी सरदार खां पोइ तेगियाणी सरदार वटि बि वेंदासीं। खूनी तकरार ख़त्म करण में न वेंदासीं। जी ठीकु आहे अमित, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।